अस्सलाम वालेकुम उस्ताद। अब आए भारत ठाए डिजाइन भली ठाए का वीआईपी डिजाइन ठाई जाए। लगे तो दो कारीगर आ। मरिया से तो दो कारीगर लगे तो कहर को पे तो दो आने भागो भाजी जान छड़ाई तो कैंची दा मुंडी तो मुंडी लाया या कन्ना कटिया वो चाचो भी दस ही न तो छड़ो खिले तो वही था भाई अंधो कारीगर ये केड़ी सैलून आंधे कारीगर ते पुगासी कपड़ो तो वठ बापा जो वाला जान छड़ाई रमण जी दुआ ही बची आ न त जे सजो कन तो मुझे लई लया तक तक ए लानत हाय 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 किरे किरे वेठो थी बेंच ते बाहे दे सने भागे के अब खैर ताए काने रे भाई तो चे यार मां वयम सैलून ते मां जो वार ठाराया पर हे सैलून वारो तो कोन दो आवा हे अलाए कीअं पानी हणे पियो हीअं सिंगे पियो कपड़नि खे हेड़ी कैंची के मां जो कन्नो न लाहे मुंहिंजो भॼी जान छॾाई खबर न है चा तोखे न इहो आहे अंधो जाई कीअं फाथे नी वट बची वे न त कन लाए छड़ैया कोई कीअं हिते गिराक अचनि था बस अंधा अंधा अचन था अंधा हिते ईंदा आहिनि पोइ बोर्ड लिखे न त आहे अंधनि जी सैलून आहे लिखे कीअं रोज़ी कीअं कंदो पो ईअं रोज़ी कंदो कंहिंजो नक लाहे कंहिंजो चप लाहे रोज़ी आहे नी बाहे हिकड़े के न सी कन लाथई जी टुकरी हितौ जाई हां हां पोरी नी माफी माफी वतई वो हलियो यो चुप कहीं बियर केरी दो तुजी सैलून ते तुझी भिरवा कटला न पियो इन वटि वञे जा थोड़ी हई बची हो मैं अल्लाह जान छड़ाई बसा कुछ बची है मिठाई वरा जाई चे तो अल्लाह ए घणे डबो दे तो हे 50 रुपए घणा दाणा अथसि हे 50 दाना 50 पोइ मां जो दुकान ते वञी विकिणा त घणा बचनि मूंखे ओके 10 रुपया 50 दाणो तो 50 में दे तो 50 ही निकिरंदो न ना भाई 20 रुपया हलाई आहिनि अच्छा 20 रुपया हलाया दुकान पंहिंजो थी पंहिंजो हा अबे जो पंहिंजो अबे जो वठी ॾिनो न अबे मूंखे अबो काथे आहे अबो हाणे वियो आहे घुमण फिरण हाँ सियारे में घुमे फिरे तो हा घुमंदो आहे मां हलाईंदो सही 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 मामा घणो रोज़ कमाईंदो आहे रोज़ 200 कमाईंदो आहे वरी बि 2000 मिले 2000 2000 हां बाकी भरे जो पियो बाकी 2000 न कमाईंदासे ए अच्छा सियारे जे करे मने बूथ न धोतो थी सही 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 हां वाले काम दी उधर ते भी दे मामा उधर न हां उधर वारा भजी था वञनि नथा ॾियूं ए टोपलो मामा तुंहिंजो आहे इहो टोपलो आहे सुबुह जो सी आहे न पाईंदो आहे पाए पाए हला सी हा सुबुह जो पाईंदो आहे ॼण भित ते भोलो वेठो अॼु चकर उहा बि चए पई है न मशकरो आहे माण्हू आहे माण्हू बि आया मशकरो गॾा माण्हू बि मशकरो बि माशाल्लाह पासो मशकरो आहे पासो माण्हू इंसान पासो कहिड़ो थी इंसान वरी हाँ यार सही सही हला हाणे तंग न कर वञ त ग्राहक अचनि था महिरबानी कर मानी मानी ओ टाइम मानी आई थी मानी अञा न आई अचे तो मानी हाल पोइ मां वेहा जेसि अचे किची में पची में जावरी मुसलमान न है के बुखाए लगे मानी खा की ॾिसे न तो जेका तो बाहर सड़ी सर्दी लगी पया कोई कमाए न तो कोई अचे ही न तो मानी मानी करे किस्मत सा दुकान ते वई चाय जी तो सलाह माके लगे तो के वरी सैलून ते पटाणो न सैलून ते न माके तोबा सैलून मार खाई दी खुदा न भी सजी ये को ट्रेनियो ने तो नीचे में पजी हो बाबा गिरा गिरा अरे गिरा गिरा काथे हो
होटल ते अकेला विया हुआ मौजे माना मां वॾी ॻाल्हि आहे यार हाणे माना पघार मिली अथव त मूंखे लेखियो ई नथा कहिड़े होटल ते वेठा हो अलकरीम ते अचां थो मां अचां थो कंजूसनि खे मत हिनखे छा थियो ख़ैर त आहे अॼु ख़ैर न आहे अड़े थियो छा आहे पोइ चंडा रोए छो थो वॾो कुझु मसइलो आहे उस्ताद हे छा आहे हे जेको आहे न मां सैलून ते वेठो हुअमि न दाढ़ी शेव करायो पियो अधु मुछ चट करे मुंहिंजो मोकारो करे छॾे कीड़ा हेठो जेको सैलून वारो आहे न आयो इहो त लानत अंधो आहे अरे मां अधु मुछ लाथे मुंहिंजो मोकारो करे छॾे मां कीअं शहर में घुमां कीड़ा कल्ह मां वियो मां मुंहिंजो वार ठाराइणा आहिनि अंधनि वांगे पाणी हणे पियो रुमाल रखे पियो खयईं जो कैंची मां जो साहु करंदो हवाई रुमाल भी कहे कम जा मांखे अरे ब्लेड अधु मुछ चट करे छॾे मां साथे अंधे सैलून वारे वटि वियो मुछ जो हिकु पासो चट कराए आयो पोइ तोखे कंहिं चयो ॾे वञो अरे मांखे ख़बर न हुई मां जल्दी कर स्टेट ड्रामो मां ॾे वेंदुमि जेका मां हाणे ईअं करे हा मुंहिंजी सलाह इहा थी रो त न बि मुंहिंजी सलाह इहा थी हे पासो बि कूड़ाए छॾ पोइ उते चओ मूंखे किरदारु आहे कहिड़ो खजड़े जो न सही उनी मेरा दिल धड़के मां त ज़ुल्म कयो आहे नी मुंहिंजो मोकल तेल अच्छा, इहो अंधो सैलून वारा हिते अंधा वार ठाराइणी था तूं काॾे वई अरे मांखे ख़बर न हुई मुंहिंजो अहिड़ो ज़ुल्म मां न कंदो हल हल हाणे ॿियो पासो बि लाराए न हिकु जहिड़ो त थी न ईअं ॼण रोड खे चती लॻी पई आहे मां ईअं न लाराईंदुमि मांखे मैं त सैलून वारो फ़ैसिलो वठंदुमि तूं हल त सही अॻ में साफ़ त कराए न लानत अंधा सैलून वारा इहे थी मां त तव्हां बि होशियारी को ओदर ते कॾहिं कॾहिं शेव कराईंदा हो सैलून वारनि खे पैसा न ॾींदा हो पोइ अहिड़ो असरु थींदो आहे हिन सां त खणी अंधे कयो आहे त असां सॼा दीद वारा बि कंदव ओदर ते करायो था शेव अस्सलाम वालेकुम उस्ताद वालेकुम अस्सलाम हाल ख़ुशि आहियो जानिया मन सही आहे इहो सेरा हिते ठहींदा आहिनि सेरा लाॾा घोटनि जा कुंवार जा सुनत तौर जा शादी जा जी जी हा हिते ठहंदा आहिनि बाबा स्टूडियो इहो ई आहे न हे स्टूडियो आहे मामा हा स्टूडियो रहे तो लॻे नथो छा हा हे माना हे छा आहिनि मामा हे पीसी वग़ैरह हे माना तुंहिंजो गाने सां कम जा सामान मूंखे सेरो ठाराइणो आहे मुंहिंजे पुट जी शादी आहे सेरो अहिड़ो ठाहे ॾे जीअं पूरी ॼिञ ईअं झुमरियूं खेॾे सॼे ईअं ॻोठ में वाह वाह थी वञे बिल्कुलु थींदी साईं बिल्कुलु थींदी वाह वाह थींदी ख़ुशियूं न पैसा घणा वठे थो मामा मामा पैसा घणा गाना ठाराईंदे हिकिड़ो हिकिड़ो हा हिकिड़ो 3000 मसलो ई न आहे बचे जी ख़ुशी आहे लखे रुपया शादी में ख़र्च कई था 3000 छा आहे ठाहे ॾे मूंखे चलो ठीकु आहे नाला ॿुधाए हा लिखे मुंहिंजे पुट जो नालो थी हसनैन घोट हसनैन हा मां हुनजो पीउ आहियां खीरो हुनजो चाचो थी वली मोहम्मद वरी चाचो गफ़ार वरी चाचो मोलाई वरी सौट नदीम वरी बटन जो बंद काथे था बंद करण जो बटन काथे आहे छो तोर ब्रेक ॾे लिखां त सही नाला ॿुधाए न मामा वरी विसरी वञनि पोइ हा ॿुधाए वरी चाचो मीर संत थी सौट असांजो थी मोब हुबदार हनीफ एडी जमाली हिकिड़ो असांजो दोस्त थी इंडिया को दीवान थी दिलीप कुमार नालो अथई पप्पू मांदाणी कंदा अथई मांदाणी न भुली मां पप्पू मांदाणी इंडिया को वैदन दीवान इंडिया को ओमान को अहमद अली ॾाढो नालो अथई उन जो बलराम वरी जेको आहे पाड़े वारो शकूर वरी जेको दुकान वारे को खंडपति वठंदाऊं अली हसन जेको आहे ॿिया नाला अलाए कहिड़ा कहिड़ा हो जेको दोल वारो असां वटि ईंदो कुको उनजो नालो थी छोकिरे जा जेके मामा आहिनि न हिकिड़े मामे नालो अथई राणो नेमत जेको आहे वाब ॿियो अलाए छा नालो मामे जो अलाए छा कदीर नदीम गुलाम सेन अलाए घणा मामा नाला आहिनि VIP कानो मूंखे ठाहे ॾियां अञा कुझु रहियल आहिनि नाला हा असांजे सौट थी अली ख़ान असगर अली दोस्त
ऐं खोड़ नाला आहिनि मामा बदीअ तूं विझी ठाहे ॾे बाक़ी 5 नाला ॿुधाए, सिर्फ़ 5 नाला। पंज नाला हा हा। पंज नाला वरी पोइ जान ज़ेब ऐं जानी सुहिणो ऐं ॿियो जेको त इहो नवीद अली अहमद हाणे हीअं कर, इहे नाला थोरा आहिनि। फेरो तुंहिंजो VIP थींदो, माना जंहिंजे जुमिर खे ॾे न। हा सॼी ईअं हा हा बसि कहिड़े ॾींहं ते आहे? 8-10 ॾींहं पिया आहिनि जंहिं ॾींहं ते हुजे न उन ॾींहुं तूं बसि ॾिञ सॼी हिते वरितियूं अचूं, ॿुधे हिते गानो हलाए, हिते माना जेको आहे साउंड बाउंड जा तोखे पैसा भरणा न पवंदा। हिते मामा चो स्टूडियो ते अञा पंहिंजा ॿार बच्चा हिते वठी अचां ॿार बच्चा है तूं सेरो ठहण आयो आहे, पूरी जंज जा नाला ॾिना थी, इहे कहिड़े गीत में लॻंदा? विझी ॾे न 3000 4000 वटि 5 वटि विझी ॾे न। कीअं विझां? छा आहे सारी उन बोरे में विझां? असांजे पाड़े में हिकिड़ो आहे काको ठाराए आयो आहे, उनजा नाला खणे त फनकार तूं न ॻाईंदो आहे छा? बाबा नालो हूंदो आहे मामे जो, चाचे जो, ॿ दोस्त, ॿ मिसाल ॻाल्हि, चलो ठीकु आहे पाड़े वारा, वधि में वधि 8 खां 10 हे तूं छिके रखियो आहे। माना तूं चए थो त हाणे शहर में नाला घटि ॾिया, जीअं बिरादरी में जहिड़ो थिए कांड केसण ते माना शैतानी करणु चाहे थो। मां शैतानी नथो करणु चाहियां, मां ठाहिणु चाहियां थो, इन जे करे मां तोखे चवां थो त पूरी जंज जी जंज तूं हिते वठी अच। टी पार्टी मुंहिंजे तरफ़ां चाहे तोखे मां पीआईंदुमि पूरी जंज खे, तूं हिते वठी अच, हिते नचे झुमरी खेॾे टपा खाइनि, हिते खाइनि, बाक़ी इहे गीत मां खां न ठहंदो, मुंहिंजा पीउ इहो न ठहंदो। पोइ छा कयां मामा खोलियो थी होॾे ॿियो स्टूडियो आहे उहो ठाहे ॾे थो 300 में ठाहे ॾे थो, मां वरी 4000 ॾियां थो त तूं भलो ठाहे न, स्टूडियो वारो आहे तूं बि। न मां स्टूडियो वारो न आहियां। बाक़ी केरु आहे बरी बकरीअ खे वार थी जाफरनि जी रिट हे स्टूडियो वारा इहे हूंदा आहिनि, स्टूडियो वारा हूंदा आहिनि छोकिरा क्लीन के में VIP हे तक तक ॼण कुरहड़ी मासी सभु स्टूडियो ते वेठी आहे। इहा ख़बर अथई मुंहिंजा वॾा प्रस्ताव हा हा, जंहिं जंहिं जा तूं नाला खणी वियो आहे न हा उन्हनि जो बि मां परस्तार आहियां, पर हाणे हिते जाइ न आहे न। जाए मामा वॾो कमरो आहे छो नाला हिन में तूं ॻाईंदे न कहिड़ो हिते माण्हू हिते सभु विहाईंदे अची। ओ मुंहिंजा पीउ इहे नाला न लॻंदा, 8 जा 10 नाला चई त ठीकु आहे, जेकॾहिं न त उथु। हा उथु तूं बि स्टूडियो हलायो, मां होॾो ठाराईंदुमि भई त तोखे अची ॿुधाईंदुमि पाण ई शकी थींदे। हा हा तूं ठाराए। हा ठाहे छो न ॾींदा ठाहे, हा इहे जेके नाला ॿुधाया थी सभु विझाईंदोमांसि नाला। इहे नालनि में हिकु नालो खुटल हूंदो न मथो कुड़ींदोमांइ। मां जेकॾहिं खुटाइलो पूरा हुई त मां बि तुंहिंजो मथो कुड़दोमांइ। लॻी शर्त। हा लॻे जुआ ॾिसे रे तके तरी न कंदो आहे न निभागा स्टूडियो तो हलाए। हल 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 तरी न कंदो।